जी दोस्तों, अव्हांखे भलीकार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं मज़ीद दोस्तनि ताईं शेयर कयो। जी दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे सिंध पाकिस्तान जे हिकु आलीशान अदाकार जे बारे में। मोहम्मद हुसैन कादरी सिंधी ऐं उर्दू ड्रामनि जो हिकु लेजेंडरी अदाकार हुयो। हुसैन कादरीअ जो जनमु सन 1957 ते लाड़काणे शहर में मौजूदु लीलाबाग पाड़े में थियो। हुसैन कादरी पंहिंजी इब्तिदाई तालीम लाड़काणे मां हासिलु कई ऐं उन खां पोइ 1988 में यूनिवर्सिटी ऑफ सिंध मां सहाफ़त में डिग्री करे लाड़काणे में मास्तर तौरु नौकरी कई। बाद में संदसि जी बदिली कराचीअ कई वई। हुसैन कादरी पंहिंजी अदाकारीअ जी शुरूआति 1973 में जिना बाग लाड़काणे में थींदड़ हिकु टेबलो याने स्टेज ते थींदड़ हिकु ड्रामे खां कई। उहो टेबलो ग़ुलाम हुसैन कोरेजो साहब प्रोड्यूस कयो हो। ग़ुलाम हुसैन कोरेजो साहब संदसि खे हिमथायो त हुसैन कादरीअ खे टीवीअ ते अदाकारी करणु घुरिजे ऐं उन जी मार्फत 1977 में हुसैन कादरी साहब लाड़काणे खां हैदराबाद ड्रामनि में अदाकारी करणु आयो। हैदराबाद में हिन रेडियो ते ज़रई प्रोग्राम में ऑफिसर तौरु पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना। हुसैन कादरीअ खे अदाकारीअ सां तमामु घणो लगाव ऐं इश्क़ हुयो। हुसैन कादरी हैदराबाद खां पोइ कराची आयो, जिते हिन बाक़ाइदा टीवी ऐं रेडियो ते अदाकारी कई ऐं पाण खे हिकु लेजेंड अदाकार तौरु मञरायो। न सिर्फ़ु सिंधी ड्रामनि जो आलीशान अदाकार हुयो, बल्कि उर्दू ड्रामनि में बि पाण खे वॾी सतह जे अदाकार तौरु मञरायो। हुसैन कादरीअ खे पंहिंजे फ़नी सफ़र में तमामु घणा एवार्ड पिणु मिलिया। हुसैन कादरी हिकु इंटरव्यू में पाकिस्तान जे चैनलनि ऐं ड्रामा लेखकनि ते तनक़ीद कंदे चयो त चैनल सिर्फ़ु सिंध में वॾेराशाही ऐं ज़ुल्म ते ड्रामा ठाहिनि था। उन खां अलावा हिननि वटि को सुठो मवादु कोन आहे। मोहम्मद हुसैन कादरी वधीक ॿुधाईंदे चयो त हिन जो फेवरेट अदाकार मोहम्मद अली लाशारी आहे ऐं मां उन खे कॉपी करण जी कोशिशि कंदो आहियां, छो त अक्सर अदाकार आवाज़ सां पंहिंजी अदाकारीअ खे पेश कंदा आहिनि, पर मोहम्मद अली लाशारी पंहिंजी अखियुनि सां अदाकारी ऐं किरदार खे निभाईंदो आहे। अहिड़ीअ रीति पंहिंजी ज़िंदगी फ़न जे नाए अर्पे 6 मई 2019 ते हैदराबाद में दमदणीअ हवाले कयो। उम्मीद आहे त हीउ वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। लख थोरा। जी लतीफ़। जय झूलेलाल।